अस्सलाम वालेकुम दोस्तों, ये जो असां बिरयानी खाए रहिया आहियूं, मायूं ॻोठियूं आहिनि चकर ते, असां कराची में अकेला छड़ायूं, ॿुधई कराची छड़नि जा इहे हवाला अथव। बिरयानी ठाहे रहिया आहियूं, वणंदी इंशाल्लाह तव्हांखे, ज़बरदस्त ठाहींदासीं, ॿुधई था। इहे हाल अहवाल अथव। वधीक जेको आहे त सॼी सिंध वारनि खे अर्ज़ु आहे त माइयुनि खां सवाइ माण्हू अधूरो आहे। मायूं हर कम में अचनि थियूं, हर कम में, कहिड़ा कहिड़ा कम ॿुधायूं, वॾा कम अथनि, अलाह हयात ॾियनि, ॿुधई। हाणे वयूं त क़दुरु थो पवे, हुयूं त क़दुरु न हुयो। इहे हाल अहवाल अथव। असां संगत सां गॾु अॼु जेको आहे त इहो कंहिंगा बुख लॻी हुई, चयोसीं हाणे पाण बचायूं, होटल ते वञूं, काॾे वञूं, पोइ पाण इहा कोशिशि कयूं था त अलाह कंदो सुठी थींदी। ॿुधई, इहा हाल अहवाल।